छा तव्हां कॾहिं गौर कयो आहे सिंध में हर साल हज़ारनि जी तादाद में पठान अचनि था ऐं पंहिंजो नंढो वॾो कारोबार करे सिंध मां लखें रुपया कमाए वञनि था हर साल ऐं वापसि मोटी वञनि। अस्सलाम वालेकुम, सिंधी इंफो चैनल में ख़ुशि आमदीद। मां आहियां अब्दुल क़ईम। अॼु हिकु नंढिड़ो पैगाम खणी सिंधी क़ौम लाइ असां हाज़िर थिया आहियूं। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। हिन वीडियो जे तव्हांखे सब्सक्राइब जो बटन नज़र अचे थो, हुनखे क्लिक करे छॾियो ऐं वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं लाइक ज़रूरु कजो। असां सिंधी क़ौम खे कंहिं वॾेरे, कंहिं हुकूमत या कंहिं पीर या अमीर नुक़सानु न ॾिनो आहे। असां सिंधी क़ौम खे पंहिंजी सोच ऐं पंहिंजो पाण खे पाण नुक़सानु ॾिनो आहे। शुरूआति में असां पठाणनि जी ॻाल्हि कई त हर साल सियारे जी मौसम में हज़ारनि जी तादाद में अचनि था ऐं लखें रुपया सिंध मां कमाए वापसि हलिया वञनि था। लेकिन असांजी सिंध में जेके बि वॾा नंढा कारोबार आहिनि, पंजाबियुनि, पठाणनि या महाजरनि जा ई आहिनि। सिंधियुनि जो कुझु कोन्हे। तव्हां मलिक रियाज़ खे त सुञाणियो था, हिन जी पहिरियां टोन कराची वारी बि तव्हां ॿुधी हूंदी या ॾिठी हूंदी। लेकिन छा तव्हांखे ख़बर आहे त हाणे ही साॻी बेरिया टोन नवाबशाह शहर में बि ठाहे थो। मतिलबु जेके सिंध जूं ज़मीन आहिनि, असांजूं ज़मीन आहिनि, उहे पंहिंजे पैसे जे ज़ोर ते या अमीरप जे ज़ोर ते पंजाबी, पठान या महाजर ख़रीद कंदा था वञनि। सिंधियुनि वटि छा आहे? सिंधियुनि वटि छा बचंदो? मलिक रियाज़ खे तव्हां चयो हू पाकिस्तान जो वॾो बिज़नेसमैन आहे, लेकिन तव्हां पंहिंजे असांजे शहर कराची जे बारे में सोचो। हुते बि जेके नंढा वॾा कारोबार आहिनि, सिर्फ़ु पठाणनि जा, महाजरनि जा या पंजाबियुनि जा आहिनि। जेके बि नंढा होटल, दुकान या वॾा वॾा होटल आहिनि, सभु पंजाबियुनि, पठाणनि, महाजरनि जा आहिनि। सिंधियुनि जो कुझु कोन्हे। सिंधी पाण हुते आहियूं त सिर्फ़ु बेरा या थांव धोइण वारा या बोलची आहियूं वधि में वधि। पठान क़ौम कंहिं बि कारोबार खे नंढो या वॾो न सम्झंदा आहिनि। उहे सम्झंदा आहिनि जेको बि कारोबार मुनाफ़ो ॾिए थो उहो असांजे लाइ वॾो आहे, उहो क़ाबिल एतिराम आहे ऐं उन कारोबार खे अहमियत ॾियनि था। लेकिन असांजे सिंधियुनि में हिकु नंढड़ी सोच आहे त माण्हू छा चवंदा, मां रेड़ी खोलियां, मां फ्रूट वेचां या मां चांहि जो होटल खोलियां, माण्हू छा चवंदा। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में लाज़मी विहारे छॾियो, इहे साॻा माण्हू हुआ की 1000 रुपये उधारो कोन ॾींदा हुआ की ॾुखे वक़्त में। असांजा पढ़िया लिखिया सिंधी 5-5 साल खां वठी 6-6 साल खां वठी डिग्री हथ में खणी कॾहिं बोतारनि जे बंगलनि ते खड़ा आहिनि, कॾहिं पीरनि जे बंगलनि ते खड़ा आहिनि, कॾहिं अमीरनि जे बंगलनि ते खड़ा आहिनि, कॾहिं सियासतदाननि जे बंगलनि ते खड़ा आहिनि त नौकिरी वठी ॾियो। हिननि खे नई नौकिरी मिले थी, नई ज़िंदगी में को ॿियो कुझु करे सघनि था, या को कारोबार, को बिज़नेस, को होटल या को कुझु बि जंहिंसां घर जो चुल्हो हली सघे या घर जूं परेशानियूं घटिजनि। सिर्फ़ु नौकिरी जे कढ आहिनि। अॼु ताईं नौकिरी नथी मिले त नौकिरी जी पचर छॾिजो, को बिज़नेस कयो। तव्हां पाण जेको आहे इनशाला नौकिरियूं माण्हुनि खे ॾींदव जेकॾहिं तव्हां बिज़नेस शुरू कंदव। असांजा वांदा सिंधी सारो ॾींहुं होटलनि ते वक़्तु ज़ाया करनि था या मेलनि में मसरूफ़ हुजनि था। हिननि जूं मायूं ट्रोपो ट्राकी करे पंहिंजो बि पेट पालनि थियूं, पंहिंजे बचनि जो बि पालनि थियूं ऐं हिननि जोधनि जो हिननि जो बि पालनि थियूं। लेकिन हे कुझु नथा करे सघनि। असांजो कल्चर टोपी ऐं अजरक न आहे। टोपी अजरक सिंध जी पहचान आहे ज़रूरु, लेकिन असांजे कल्चर में ॿियो बि खोड़ कुझु अहिड़ा सामान आहिनि जंहिंजी तव्हां मार्केटिंग करे वेचे उन्हनि खे जेका ॿियनि शहरनि ताईं पहुचाए सिंधी कल्चर खे नुमाया मक़ाम बि ॾेई सघो था, पहचान बि ॾेई सघो था ऐं कारोबार बि करे सघो था, हुन मां पैसा बि कमाए सघो था। सिंधी कल्चर ईअं सम्झो सोन आहे, हिन जी वॾी डिमांड आहे। तव्हां हिन खे अॻियां आणियो। असांजे चैनलनि ते सालनि खां हिकु ई टॉपिक हली रहियो आहे त वॾेरे जो ज़ुल्म या बंदूक जो कल्चर या हथियारनि जो कल्चर ॾेखारियो वञे थो। इन खे बि तब्दील थियणो पवंदो। सिंधी क़ौम खे अहिड़ा प्रोग्राम ॾिना वञनि जंहिंमें कुझु न कुझु सिखिया हुजे, हिकु सुठो मैसेज हुजे, हिकु सुठो पैगाम हुजे। असांजा अक्सर सिंधी ॿार स्कूल खां महरूम आहिनि, लेकिन जेके वञनि बि था त उन्हनि जे ज़हन में असां विहारे छॾियो आहे त पढ़ो, पढ़ी करे तव्हांखे नौकिरी मिलंदी। असां वटि पढ़ाई जो मतिलबु ई नौकिरी आहे, मतिलबु शुरूआति खां ई ग़ुलामी जी सोच। हालांकि पढ़ाई इंसान खे जेको आहे इल्मु तालीम इंसान खे क़ाबिल बणंदी आहे, पोइ त चाहे हिकु सुठी नौकिरी वठे या चाहे हिकु सुठो बिज़नेस करे। जेकॾहिं तव्हां डिग्री हथ में खणी फिरंदा रहंदव ऐं नौकिरी जी तलाश कंदा रहंदव, ॿियो बि कुझु ज़िंदगी में न करे सघंदव, तव्हां पढ़िया लिखिया न ॻणिया वेंदव। कंहिं बि क़ौम जी बुनियादी वजह तरक़ी जी कारोबार आहे, बिज़नेस आहे। वॾियूं वॾियूं यूनिवर्सिटियूं, स्कूल, हॉस्पिटलूं या शॉपिंग मॉल वॾा वॾा, इन्हनि जे पोयां हिकु कारोबारी शख़्स ज़रूरु आहे। सिंधी क़ौम खे अञा छॾणी पवंदी, इहो ज़हन में कढी छॾिणो पवंदो त माण्हू छा चवंदा। यार तव्हां नंढा नंढा कारोबार शुरू कंदा वञो, उन्हनि जो क़दुरु कयो। जेको बि कारोबार तव्हांखे मुनाफ़ो हुजे उनखे अहमियत ॾियो, उनजो क़दुरु कयो। इनशाला तव्हां हिकु ॾींहुं वॾे कारोबार ते पुॼंदव। पठान क़ौम खां तव्हांखे कुझु सिखणो पवंदो। इहो नथा ॾिसनि त हे कारोबार नंढो आहे या वॾो आहे। उहो हर कारोबार शुरू करे ॾिया था, जेको हुन कारोबार उन्हनि खे मुनाफ़ो ॾिए थो, उनजो क़दुरु करनि था, उनजी अहमियत करनि था। तॾहिं अॼु तव्हां ॾिसो पाकिस्तान में जेके बि नंढा वॾा कारोबार आहिनि पठाणनि जा आहिनि। पढ़ियलु लिखियलु सिंधियुनि लाइ पैगाम आहे, जेकॾहिं तव्हांखे नौकिरी नथी मिले तव्हां कारोबारी तरफ़ अचो। इनशाला तव्हां पोइ माण्हुनि खे पाण नौकिरियूं ॾींदव। सोच कयो जेकॾहिं तव्हां हिकिड़ो होटल खोलियो था त जेके बि मुलाज़िम बीहारींदव उन्हनि खे तव्हां हिकिड़ी नौकिरी ॾिनी। इहो नंढिड़ो पैगाम असांजो सिंधी क़ौम। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त हिनखे लाइक ज़रूरु करे छॾियो। हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अचे थो, हिनखे क्लिक करे छॾियो ऐं घंटी जे निशान ते दॿाए छॾियो, जीअं असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिले।